इज़्ज़त अगर मुफ़्त में मिली थी तो उन इज़्ज़त जो कदर भी कजाए ऐं इज़्ज़त जो ख़र्च भी कजाए। काफ़ी इंसान अहिड़ा बि हूंदा आहिनि इज़्ज़त अचणी वञणी आहे बेइज़्ज़ती बरक़रार हुजे। यादि रखजांइ जॾहिं बेइज़्ज़ती बरक़रार हूंदई न त पोइ इज़्ज़त जी वॾी तलब थींदी अथई। के इंसान अहिड़ा बि साम्हूं अची वेंदा आहिनि जिन जे आॾो तूं पाण ई ख़्वाहिश रखंदो आहे त मुंहिंजी इज़्ज़त हुजे। जेकॾहिं हिन वक़्त में पंहिंजी इज़्ज़त जो क़दर की हर कोई इज़्ज़त डबल ते ॾींदई। यादि रखो ए इंसान, जेकॾहिं 2 रुपयनि ते इज़्ज़त ख़रीद थिए न त देरि न कजांइ। 2 रुपया ख़र्च बि कजांइ उन इज़्ज़त जे आॾो। इहो न सोचजांइ त मुंहिंजा पैसा क़ीमती, इहा सोच रखजांइ मुंहिंजी इज़्ज़त क़ीमती आहे। जवान जी औलाद, हुननि वारी कार तूं न कजांइ। कहिड़ी इज़्ज़त अचणी वञणी आहे बेइज़्ज़ती बरक़रार रहे। बेइज़्ज़ती बरक़रार रहंदई न त अचानक इंसान उहे बि साम्हूं ईंदा अथई जिन जे आॾो तूं चाहींदो आहे मुंहिंजी इज़्ज़त हुजे, बचा इज़्ज़त हुजे। क़दर कयो उन इज़्ज़त जो जेका अल्लाह ख़लक़ी अथव। शुक्र कयो उन पालणहार जो जंहिं इज़्ज़त वारो बणायो अथई। इंसान जेकॾहिं इज़्ज़त ठाहींदो आहे न त वॾी महिनत सां ठाहींदो आहे। विञाइण वारा पुराणा यार ई हूंदा अथई। उन्हनि यारनि खां थोरो किनारो अख़्तियार कजांइ। उन्हनि यारनि सां थोरी मिलजुल घटि रखजांइ। यादि रखो ए इंसान, ख़ूबसूरत गुलाब जा गुल इहे लफ़्ज़ तोखे जियारण जा थो ॾियां। तोखे जियारण जा लफ़्ज़ थो ॾियां। बचा हिन ते अमल कजांइ, फ़ाइदे में वेंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।